लोडिंग ये सारा मेरा काम। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना शफीना हबीबना जो बुआ नेट ले हयाती जो सच भी हली हली नेट लहंदो हे वतन असांजो न हे ज़मीन ते मथां घुमण ई असांजो वतन न वतन असांजो अॻिते आहे जॾहिं मदीने जो साईं उछरियो आहे ॾाढे सभई ख़ल्क़ हलंदी पाण बि हलंदासीं अॼु सुभाणे अॼु सुभाणे अॼु सुभाणे बाने जे इख़्तियार जी ॻाल्हि काई कान्हे त वणेसि त रहे जे वणेसि त वञे या उथे या कीअं ॿिन्ही जंहिंखे विहारनि जंहिंखे उथारनि जंहिंखे घुमाइनि जंहिंखे साईं जे हथ में वाग आहे मिस्किन खे पढ़ाई जो वक़्तु आहे ॾिठो त सरकार जो सॾु छो आहे सफ़र जहिड़ी तबियत न हालतूं कहिड़ियूं आहिनि उहे साईं खे मालूम आहे पर ॿिया जेकॾहिं कुते खे साईं छॾे दर्जे कुते खे साईं छॾे ॿियो छा घुरिजेसि ॿिया वञनि पेरनि सां पंधु करे मां दर्जे कुतो सॾु थिए थो त मां अखियुनि भर वञा ज़ईफ़ी जी ॻाल्हि ई कान्हे बुज़ुर्गनि चयो हो उथी पंधु डोर पोइ पहुचे न पहुचे उथी पंधु डोर पोइ पहुचे न पहुचे ऐं जॾो जी घोर पोइ पहुचे जॾो जी घोर पोइ पहुचे न पहुचे अल्लाह साईं जल शानो नवाल पुछल नज़ार दुनिया में जॾहिं निकिरण जो वक़्तु थिए असली वतन ॾे वञण थे त शर पिणनि जी मुंहुं मुबारक ते ज़ियारत हुजे ऐं पसा पूरा मुंहिंजा अज़ीज़ भाउ अल्लाह साईं जल शानो मनवाल हो तव्हां असां सभिनी जो निगहबान हुआ साईं जी उम्मत जे मथां ॾींहुं राति अखियुनि मां पाणी हारे हारे उमती करे 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 रातूं ॾींहं कया कीअं सम्झे थो त साईं दुआ घुरे तो रद थींदी का असल अल्लाह साईं जल शान मन वालो पंहिंजे हबीब सां वाइदो फरमाए रद थींदो असल
मुंहिंजा अजीज, जंहिं ॾेह ते साईं विया आहिनि सॼो जहान तो ॾेई हले। हे जुदाई थोरी घणी जेका हिते थी, इहा बराबरि सहण जोगी न आहे, इहा बि सहण जोगी न आहे। असाबन सगुरन इन जुदाई जे जबल खे मथो ॾिनो हो, जन खे पूरी पूरी तौहीद हासिल हुई। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां साईं जा ग़ुलाम पोयनि थदनि जा उहे बि हीअं रूबरू मिली सघनि था। असाब सगुरा वलियनि जा सरताज आहिनि, रूई ज़मीन जा गौस कुतुब गॾजनि, असाबी जे दर्जे खे न पहुची सघनि। जन हिन अखियुनि सां सोने साईं जी ज़ियारत कई, अर्श मुअल्ला खां मथे चाढ़े फिरी कंदा, हिकिड़ी नज़र सां। असाब सगुर अर्ज़ पिया कनि त साईं असां साईं जे मथां कुर्बान थियूं, साईं हिते हुजनि। पाण सां त तव्हां अॻु में वञी मूंखां छा कंदव, छा कंदव अॻु में वञी? आउं तव्हांजे वास्ते अॻु में थो वञा त हौज़ कौसर ते तव्हांजे इस्तक़बाल जे वास्ते सभु सामान ठाहे छॾियां। तव्हां ईंदव त हथ सां वठी कौसर प्यारे बिश्त जे महिमान खाने में पहुचाए ॾींदुसि। पर जेको हाल थियो मुंहिंजा साईं, जबलनि बि रीहूं कयूं जन जेका जानवरनि हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी राची अदबा हुज़ूर जे जुदाई खां पोइ ते आंधमान पर अचे वञी। रोज़े शरीफ़ जे दरवाज़े मुबारक खां बि ख़ातून जन्नत जे दरवाज़े ताईं डड़ियूं पियो पवनि, 3 दिहाड़ा डड़ियूं कयूं। टे दिहाड़े ते बीबी ख़ातून जन्नत खे चयईं त मां ख़ातून जन्नत सभु जानवर वॾियनि सां ॻाल्हाईंदा आहिनि। मां साईं ॾे वञा थी कोन्हे, पोइ सने हुजे त मां खयूं वञा। हुनखे बि दिलासो को मिलियो त तोखे अॼु साईं वटि पहुचायूं था। पाण फरमायो अथनि त मां कसम खणी थो ॻाल्हि कयां त जंहिंजी मोहबत जंहिं सां आहे सो क़यामत ॾियारे उन सां गॾु असांखे पंहिंजे इश्क ऐं मोहबत जो ज़रूरु इश्क़ नबी अज़ हक़ तलब, इश्क़ नबी अज़ हक़ तलब। इक़बाल तो फरमाए अल्लाह साईं खे पिणो हुजई
त इहो अर्ज़ु करे त साईं पंहिंजे महबूब जो इश्क जो ज़रूरी हर के इश्क मुस्तफा हर के इश्क मुस्तफा सामानोस्त बहर बरदर गोशये दामानोस्त। अरे अबा यह मोहब्बत शहनशाह जी मोहब्बत पुनल के कड़ी परवाह सौ ससियूं बरन में रुली हुयूं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां ज़रो परज़ो ज़मीन आसमान दरिया जबल जंग जा जानवर बकरियूं ऊंट सभु साईं ते आशिक़ आहिनि। दाची खे इश्क काथे पहुचायो जंहिं दिहाड़े ते सरकार घुराए वरितुसि सुभाण वटि बीबी खातून जन्नत अखियुनि मां पाणी हारे हारे 6 महीना मसे हयात रहियूं इन जुदाई जे दाग में विसाल फरमायाऊं। मूंखे यकीन आहे त जंहिंजो इश्क आहे उन सां जुदाई न आहे हयाती में भी ममाती में भी। हुजूर फरमान था त मां कसम खणी थो चवां त जंहिंजी मोहबत हूंदव उन सां गॾु हूंदव। मुहिब गॾु महबूब जे आहे इश्क जी जज़ा मुहिब गॾु महबूब जे आहे इश्क जी जज़ा आहे इश्क जी जज़ा माणे मोक भली त मज़ा। जेकी पुॼे वेसो पंहिंजे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मोहबत जी तलब कयो। जंहिंखे मोहबत हुजूर जी नसीब थी इक़बाल कूड़ न आयो आहे सच चयो अथई। हर के इश्क मुस्तफा सामानोस बहर बरदर गोशये दामानोस। ॿिए इश्क जो ज़रूर हासिल थी वियो हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो त बहर चवंदा आहिनि आलम ग़ैब खे बर सॼंदा आहिनि आलिम शहादत खे। जेके हवासनि सां अखियुनि कननि सां ॿुधिजे अखियुनि सां ॾिसिजे ज़ुबान सां चखिजे हवासनि सां जेके मालूम करे था सघूं इहो आलम बर जो सॾिबो आहे। आलम बहर जो सॾिबो आहे जेको अंदर जे रूहानियत जो आहे। रूहानियत जो वॾो आहे। माण्हू मरे थो त को ज़ायो कोन थो थिए वॾे मुल्क में वञे थो। इक़बाल सगुरो थो चवे त जंहिंखे इश्क महबूब जो नसीब थियो त बहर ऐं बर यानी आलम शहादत ऐं आलम ग़ैब ॿई दर दामान ओस्त झोली हिंद में पिया ॿधल। मुंहिंजा आदा हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इश्क कुतुब बनाया गौस बनाया वली बनाया। जेतिरी मोहबत अथसि ओतिरी विलायत अथसि। तव्हांखे इहा भारत कयां थो त जेकी पुॼे सुवालासीं खां अध रात जो थी टुपियूं फिटी करे अर्ज़ु कयोसि असांखे पंहिंजे जाथे महबूब जी तशरीफ़ आवरी आवते अज़ाब न थींदो आहे। वमा कान अल्लाह लियुअज़्ज़िबहुम व अंत फीहिम। अल्लाह से तो कुरान शरीफ में फरमाए त अल्लाह साईं जल शान तो फरमाए त काफ़िर हो कुरैश हो काबतला शरीफ में घिरी था चओ त असांखे अज़ाब कर जेकॾहिं असां मोमिन न थिया आहियूं दीन सचो आहे। तव्हांखे मां अज़ाब न कंदुसि मुंहिंजो महबूब तव्हां वटि वेठो।
मुंहिंजा अजीज़ भाउ मदीने शरीफ़ में त साईं जो वतन ऐं रोज़ो शरीफ़ आहे पाण बि आहिनि पर सची ॻाल्हि ॿुधायां त सॼे मुल्क में साईं आहे। हम सुनते हैं कि वो शहनशाह रहते हैं मदीने में, पर चए तो गलत कहते हैं। चई त रुगो चऊं त मदीने शरीफ़ में आहे, ॿिए हंधि जो नालो कोन वरिताऊं, इहा ग़लति ॻाल्हि आहे। छो त साईं जाथे काथे मौजूद हैं, पर सुनते हैं कि वो शहनशाह रहते हैं मदीने में। हिते त टिकिया आहिनि असांजे साॻे, हिते त असां वटि टिकिया आहिनि असांजे साॻे, न त हे लाहूत ला मक़ाम जी शइ आहे। हो फ़कीर तो चवे चे गलत कहते हैं, चई तनी काथे भला ॻोल्हियूंस, कि वो रहते हैं आशिकों के सीने में। तुझे दिल में न मोहब्बत हुजूर जी पई त पक समझाए तुझे सीने में मदीनो शरीफ आहे। अल्लाह से के बाज पवंदी चले टिकरी आबाद थी जाते बादशाह कदम मुबारक घुमाए तुझे टिबरा धिबरा गिदड़ गोदड़िया बनाऊं बरजूं हे सभु लॾे वेंदियूं आहिनि। इहो सीनो आबाद आहे जिते साईं जी मोहबत आहे। रब करीम तव्हां असांखे नसीब फरमाए। हयाती जा ॾींहं, हयाती जा ॾींहं लिखियल आहिनि, अॻे पोइ न थींदो आहे। मौत जो भवन आहे पिणनि सां मिलण जी। मारवी जी दुआ त ॿुधी आई, उमर खे छा पई चवे, सारी दे साणेह खे, सारी दे साणेह खे जे हितरे साह ॾियां, सारी दे साणेह खे जे हितरे उमरकोट में मां साह ॾियां, त श्री साणेह साम्हूं ई मुंहिंजी निज में आहे। छो ते मुकाम्याणी मारू सी वञी थर थियां। मुकाम में गॾु मारू सां तबी मां खचो। मुकाम्याणी मारू सां वञी थर थियां। मुयाई जियां जे रसे मैथ मलीर ॾे। एतिरो अर्ज़ करे छॾींदुसि, एतिरो अर्ज़ करे छॾींदुसि, मोहबत जो चश्मो अलाह से हेतिरे फुटायो त मरे कंधार में काबिल में, मरे अलाए कहिड़े मुल्क ते कहिड़े ज़मीन जे भाङे में, हूंदो जन्नत बकिया। तो वाइदो थियल आहे, अल मुहिब अल मुहिब माल मुहिबे, जंहिंजी मोहबत तंहिंसां गॾु, जंहिंजी मोहबत तंहिंसां गॾु। अलाह साईं जल शान मन वालू तव्हां असांखे भले साईं जी मोहबत नसीब फरमाए। साईं सां गॾु अलाह साईं जल शान मन वालू गॾु आहे। जो शख़्स साईं सां गॾु उहो अलाह पाक सां गॾु। अलाह साईं पाक एतिरे चवण खां पोइ तव्हां खां बि दुआ थो करां, जंहिं माण्हू जो मां ॾे को हक़ हिसाब हुजे, मूंखे विसरी वियो हुजे,
याद ॾियारे मां पाक पाए फिरदा ज़ईफ़ आहियां हम जो भरियूं खणी मदीने शरीफ लहण थो वञा अल्लाह से तव्हांखे ख़ुशि रखंदो पंहिंजे रब सां मशगूल हूंदो सलात शरीफ पढ़ंदे पढ़ंदे साईं सां वञी माईअत जो शर्फ़ हासिल कंदो हिन मुल्क जे मथां जेके दुश्मननि जूं बदनज़रूं आहिनि अलाह साईं हुननि खे दफ़ो फरमाईं तव्हांखे बि पार थो कयां त अमन जो हंधि अथव साईं जिते साईं आहिनि उते अमन आहे ईअं कयो त हिते साईं खे जाइ ॾियूं हिते असांजे घरनि में बि अमन अचे वञे साईं जे ग़ुलामनि खे मोहबत वारनि खे आशिक़नि खे काफ़िर न ई साए सघंदा इहे ख़ौफ़ ख़तरा तान आहिनि त पोइ शरीयत ते हलणो आहे महबूब जी मोहबत खे अंदर में विहारणो आहे अलाह पाक खे वधीक बाज पवंदी दुआ घुरूं साईं दुआ घुरूं अलाह साईं असांखे जमात सॼी ते उमत सॼी أنت رفيق في السفر والخليفة في الأهل ما يتراك فرط يا مولا رحم الله أمت دي رحم فرما سيدن جولن خامن دي مجھس डाकू दुश्मन शैतान इब्लीस नफ्स अमारो कुफर जा साथी शैतान जा साथी यहूदी नसारा मुशरिक काफिर मुल्हिद बेदीन इन्हनि जे शर खां असां ग़रीबनि खे पनाह اللهم ارحم غربتنا وانس وحشتنا واغفر ذنوبنا واستر عيوبنا ارحمنا واغفر لنا وانت خير الراحمين